वरी मीर बाबर सां ॻोठ हाजी मोहम्मद रमज़ान शेख जे मौजूद शख़्सियत शेख बिरादरी जे चङे मुड़ुस वॾेरे मरहूम ज़वार उस्ताद मोहम्मद नवाज़ शेख जो चालीहो थी गुज़रियो। चालीहे जे मौक़े ते मरहूम खे इसाले सवाब लाइ दुआ घुरी वई ऐं फ़ी सबीलिल्लाह ख़ैरात जी मानी थी गुज़री, जंहिंमें पग जी रस्म अदा कई वई। संदसि पुटु वॾेरे शाहिद नवाज़ शेख खे शेख बिरादरी जी पग ॿधाई वई। उन मौक़े ते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे जॉइंट सेक्रेटरी पीर ऑफ राणीपुर सैयद माशूक़ महीउद्दीन शाह जीलानी, सरदार लियाकत अली ख़ान, सरदार तुफ़ैल अहमद ख़ान हाजाणो ऐं शेख बिरादरी जे मौज़ूद शख़्सियत हाजी अब्दुल मजीद शेख वॾेरे मोहम्मद अली मिन्हास ऐं ॿिनि पग खे वर ॾिना। इलाइक़े जे मौज़ज़नि, सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़ियुनि ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां शेख बिरादरी जे सभई माण्हुनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।